कोटड़ी में 10 ॾींहं अॻु खीर जी दुकान ते हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़त्ल कयल पोरियत नीगर इमरान बुघियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मार्च करे धरणो हंयो वियो। मीडिया लाइन ते मौजूद आहे असद मंगरियो। जी असद, साइड में कुछ ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल 17 साल इमरान बुघियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिविल सोसाइटी बुघिया बिरादरी तरफ़ां जेको आहे सियासी समाजी तंज़ीमुनि पारां जेको आहे 3 किलो बबर स्टॉप खां 3 किलो पैदल मार्च करे जेको आहे हिते कोटड़ी ओवर फाटक भरिसां जेको आहे एहतजाजी धरणो ॾिनो आहे, जिते उहे सभई माण्हू जेके शहरी जेके आहिनि उहे हिते गॾु थिया आहिनि। उहे धरणे ते वेठल सियासी समाजी अॻवान मौजूदु आहिनि, जिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हुननि जो छा मुताबिक़। 24 पेट जेको आहे सो असांजो मासूम नंढड़ो खीर पिया ॿारड़ो पंहिंजो जेको आहे सो खीर वारी मिल्क वारी डेयरी ते आयो सुबुह जो 7 बजे जे टाइम ते। ये एतिरो मासूम आहे जो हिनखे ख़बर न आहे त को हथियार छा थींदो आहे, पिस्टल छा थींदो आहे। अञा हुन ज़िंदगी जी शुरूआति बि न कई आहे। हुनखे इहा बि ख़बर कान्हे त हुन बेगुनाह खे कहिड़े क़सूर में क़त्ल कयो वियो आहे ऐं हुनखे उते ई उफट मारे हलिया विया आहिनि। केरु आहे जंहिंजी असां FIR कटराए छॾी आहे, पर असांखे को बि रिस्पॉन्स कोन मिलियो आहे पुलिस वटां। का बि जेको आहे सो हुनजी का ख़ासि ख़्यालु कोन कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार कयो, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मुंहिंजे पुटु को बि आहे कोन आहे, का बि दुश्मन न आहे कंहिंसां मुंहिंजी। शहीद इमरान बुघियो के काफ़ी ॾींहं थी चुका आहिनि, हुनखे बेगुनाह शहीद कयो आहे, लेकिन हींअर ताईं कातिल हुनजा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ज़िलो जामशोरो जेको आहे न असांजो क्राइम ऐं करप्शन जो गढ़ बणिजी वियो आहे। हिते जी इंतिज़ामिया जेका नाल SSP नाल SHO मुक़ररु थियल आहिनि। SHO साइड जेको आहे हींअर ताईं कातिल गिरफ़्तार न करे सघियो आहे, उहो सिर्फ़ु मंशात पुरुषनि जो साथारी आहे। बबर स्टॉप खां वठी हे कोटड़ी फाटक ताईं जेको हेॾी सारी आवाम पंध मार्च करे अचे हिते धरणो आयो आहे पुल ते। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त अॼु खां 10-12 ॾींहं पहिरियां कोटड़ी भिटाई कॉलोनी में इमरान बुघियो नाले 14-15 सालनि जो नौजवान, हक़ीक़त आहे त हुन नौजवान खे कंहिं तालीमी इदारनि में हुजणु खपे, पर असां वटि बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे पंहिंजे माउ पीउ जो पेट पालण जे लाइ उहो नौजवान डेयरी खोले जॾहिं पंहिंजे रोज़गार सां उते वेठो त मोटरसाइकिल ते हिकिड़ा 2 हमराह आया जिन हुनखे सिधियूं गोलियूं हणी शहीद करण खां पोइ भॼी विया। FIR कटियल आहे। अॼु 10-12 ॾींहं गुज़री चुको आहे। अञा ताईं इंतिज़ामिया जॾहिं ताईं 2022 पियो हले, एॾो जदीद दौरु आहे कातिलनि खे ऐं मुजुर्मनि खे पकड़ण जो, एॾो जदीद खां जदीद तरीक़ा ईजाद थी चुका आहिनि, पर अॼु 10-12 ॾींहं आहे हिन इंतिज़ामिया जी नाअहली चइजे या सुस्ती चइजे या ईअं खणी चइजे त इमरान बुघियो हिकिड़ो ग़रीब मज़दूर माण्हू हो, खीर जे दुकान ते वेठल ग़रीब जो ॿार हो, इन जे करे अघोर निंड में सुतल आहिनि। साइड एरिया बदअमनीअ जो बदतरीन शिकार थी चुकी आहे। इन में नंढड़नि मासूम ॿारनि जो क़त्ल ट्रेंड बणिजी चुको आहे, तंहिंजे करे इन खां परियां बि 2 मासूम ॿार शहीद थिया। वरी ही शहीद यानी कि इमरान 10-12 ॾींहं थी चुका आहिनि, FIR बि कटी आहे, मगर हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न आहे थियो। असां एहतजाज बबर स्टॉप खां वठी फाटक तो ही पैदल रैली में आया हूँ। असां इन मुतालबे लाइ ते आला अख़्तरनि खां SP DIG IG सिंध खां या मुतालबो था कयूं त इहो शहीद इमरान जा कातिल गिरफ़्तार करे उनखे कड़ी सज़ा ॾिनी वञे। 13 ॾींहं थी विया आहिनि, हुअणु तीअं घुरिजे हा त SSP साहिबु जेको आहे सो इन ते को अमल करे इन कातिलनि राज़नि खे गिरफ़्तार करे हा। हाणे असां पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म था इहो इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं त हीउ त नंढड़ो मुज़ाहिरो आहे। असां चऊं था त जेतिरो जल्द थी सघे शहीद जे कातिलनि खे, शहीद इमरान बुघे जे कातिलनि खे बिना देर जे गिरफ़्तार करे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे। जेकर न त एहतजाजनि जो हीउ सिलसिलो जेको अणखुट आहे ऐं ख़ुदा न करे जो ही एहतजाज तव्हां पाड़ूं पटे छॾे। जिन तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणो हो त कोटड़ी साइड में 2 हफ़्ता अॻु बेदर्दी सां 17 साल इमरान बुघे जे कातिलनि खे पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघी आहे। पुलिस जेको आहे हिन हमले ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि सिंध जे आला अख़्तियारनि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त इमरान बुघे जा कातिल गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।